watching 12 PM Bulletin. बेएतमादी रिथ में काफ लीग जो अहम किरदार आहे ऑपोजिशन के काफ लीग जे किरदार में फ़ायदो वठण घुर्जे। सेलेक्टेड इस्तीफ़ा ॾिनी त इस्लामाबाद पहुची संदस बंदोबस्त कंदासीं। पीपी चेयरमैन जो साहिवाल मां लॉन्ग मार्च जी रवानगी खां अॻु कारकुननि खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार ऐं बेनज़ीर भुट्टो जो मिशन पूरो करणो आहे। सुभाणे लाहौर पहुचण बाद इस्लामाबाद ॾांहुं सफ़र जारी रखंदासीं। कोशिश करणी आहे त सभु गॾिजी अॻिते वधूं। पेशावर जी मस्जिद में आपघाती हमले जो केस CTT थाने ते दाख़िल। हमले में शहीद थियलनि जो अंग 57 थी वियो। 190 खां वधीक ज़ख़्मियुनि जो अस्पतालुनि में इलाज जारी। पेशावर में हमले जे ॿिए ॾींहुं बि सोग ऐं ख़ौफ़ जी लहर पकड़ी। यूक्रेन में पहिरियों पाकिस्तानी शागिर्द ॾे वापस पहुची वियो। कराची वासी जुनेद हुसैन 4 महीना अॻु मेडिकल जी तालीम पिराइण लाइ यूक्रेन वियो हो। शागिर्द जुनेद हुसैन ॾे वापसी बाद चयो आहे त यूक्रेन में केतिरा ई पाकिस्तानी शागिर्द बेयारो मददगार आहिनि। यूक्रेन में पाकिस्तानी सिफारतखाने जो कमु ॿुड़ी आहे। इलाइक़े जे सेनेटर जो थो रायतो आहियां जंहिं मुंहिंजी टिकट जो बंदोबस्तु कयो। थारू शाह में 6 ॾींहनि खां गुम ॼाणायल शागिर्द जे अग़वा जो शख़्स ज़ाहिर ॻोठ सखीदाद वासी शागिर्द अयाज़ अली ॿाट जो पतो लॻाइण लाइ पुलिस कख भनी मीणो न कयो। शागिर्द जे वारसनि जो चवणु आहे त अयाज़ ठारू शाह वञण लाइ घरां निकितो त वापसि न मोटियो। संदसि मोबाइल फ़ोन बंदि आहे। मिटनि माइटनि ऐं दोस्तनि वटि ॻोल्हा बावजूदि संदसि को ॾस पतो नाहे पियो। आला इख़्तियारनि खे शागिर्द जी ॻोल्हा में मदद जी अपील। खैरपुर जिले के फैज़गंज भरसां तेज़ रफ्तार मज़दा वाह में किरी पई। ड्राइवर सूदो बजणा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हादसे जो शिकार मज़दा मुल्तान मां कुकड़ खणी नवाबशाह वञी रही।